अस्सलाम वालेकुम दोस्तों ने वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां पापनगर ड्रामे जे बाबति तव्हां दोस्तनि खे ॿुधाइण वारो आहियां त पापनगर ड्रामे जी ईंदड़ क़िस्त में छा थींदो छा थियण वारो आहे या पहिरियां ड्रामे में छा थी चुको आहे सभु कुझु हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा विसारींदा। दोस्तों हलूं था पंहिंजे मेन वीडियो की तरफ। दोस्तों तव्हां त ॾिठो हूंदो पापनगर ड्रामे में त रईस बालाज ख़ान गमदिल खे मार कुट करे उनखे वापसि करे छॾियो आहे। मतिलबु त गमदिल खे शादीअ खां इनकार करण खां जवाबु ॾेई छॾियो आहे। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रईस बालाज ख़ान राबेल सां शादी करणु चाहे पियो ऐं अचण वारी क़िस्त में तव्हां ॾिसंदव त रईस बालाज ख़ान राबेल खे अगवा कराए ऐं क़ैद खाने में बंदि कंदो। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां ॿिए पासे खां शेरल खे जेको आहे त रईस बालाज ख़ान मारणु चाहे पियो ऐं मंठार जेको आहे तमामु जल्द जेको आहे शेरल जो कमु तमामु कंदो। जी हा दोस्तों, ॿिए पासे खां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकु नई एंट्री थियण वारी आहे, उहो मां तव्हांखे ॿिए वीडियो में ॿुधाईंदुमि त नए अदाकार कहिड़ो पापनगर में ड्रामे में